अस्सलामुअलैकुम दोस्तों, दौलाब ड्रामे जी अॼु तव्हांखे मुकमिल कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾितासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाल लिखियल आहे सब्सक्राइब कंदा। सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बेल न निकिरंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं दोस्तों तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी जी तरफ़। दोस्तों दौलाब ड्रामो हिकु अहिड़ो ज़बरदस्त ड्रामो आहे जो असां सोचे बि नथा सघूं। ज़हर ज़िंदगी ऐं तकरार ड्रामे खां बि बहितर ड्रामो आहे। दोस्तों अगरि तव्हां दौलाब ड्रामे जी प्रोमो न ॾिठी त मां तव्हांखे ॿुधाए थो छॾियां त तव्हां सिंध टीवी सर्च करे तव्हां दौलाब ड्रामे जी प्रोमो ॾिसी सघो था। तो दौलाब ड्रामे जी ज़बरदस्त प्रोमो आहे ऐं उन जी कहाणी बि ज़बरदस्त आहे। तो दौलाब ड्रामे जी डेट चेंज कयो वियो, उन जी हाणे 28 तारीख़ ते एपिसोड अची वेंदी, यानी राति जो 7 वॻे। दोस्तों डायरेक्टर उन जी करे डेट ॿुधायो हो जो सिंध टीवी वारनि डायरेक्टर खे ॿुधायो हो त 21 तारीख़ ते हलायो वेंदो, यानी पोइ सिंध टीवी वारनि इहा डेट चेंज करे छॾियो। तो उन जे करे फरदान मलिक जो जेको आहे यानी डायरेक्टर जेको आहे कूड़ो न आहे, छो जो उन जो 24 कलाक जो धंधो आहे। दोस्तों डायरेक्टर कॾहिं बि कूड़ हणी नथो सघे। दोस्तों दौलाब ड्रामे जी ज़बरदस्त एपिसोड ईंदी, इंशाल्लाह एतिरो त मिलण में वेंदो जो असां सोचे बि नथा सघूं त दौलाब ड्रामे जी एपिसोड केतिरी वायरल थींदी। दोस्तों छो जो उन जी पहिरीं एपिसोड ईंदी त इंशाल्लाह एतिरो त सिंध में वायरल थींदो जो असां सोचे बि नथा सघूं। तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।